मटियारी में सिंध तरक्की पसंद पार्टीअ जे सरबराह डॉक्टर कादिर मक्सी डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन ऐं सिविल सोसाइटी खे ख़िताब कंदे चयो आहे त मुल्क अंदरि लाक़ानूनियत क़ाइमु आहे। सभिनी खे गॾिजी करे मुल्क में कानून ते अमल कराइणो पवंदो। अॼु बि अदालतुनि अंदरि अवाम खे रिलीफ नथो मिले। सिंध में वक़्त खां अॻु डिजिटल आदमशुमारीअ जो मज़ाक़ करे सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण जी साज़िश थी रही आहे, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। सिंध अंदरि 1.5 करोड़ खां मथे गैर मुल्की ऐं ॿियनि सूबनि जा माण्हू रहनि था, जिन खे सिंध जो रहिवासी करण जी साज़िश कई पई वञे, जॾहिं त ॿियनि सूबनि में अहिड़ी सूरत हाल नाहे। सिंध में बंगाली, बर्मी, अफ़गानी रहनि था। सिंध खे बैनुल अक़वामी यतीम खानो बणायो वियो आहे। डॉक्टर कादिर मक्सी वधीक चयो त सिंध हुकूमत वटि बरसात मुतासिरनि खे ॾियण लाइ कुझु बि नाहे। बाक़ी डिजिटल आदमशुमारी लाइ 74 करोड़ रखिया आहिनि त जीअं करप्शन करे सघिजे। आऊं हर हंधि चवां थो, डिजिटल आदमशुमारी साज़िश आहे, मज़ाक़ आहे। फौरी तौरु धारियुनि जी दाख़िला बंदि कई वञे।